अस्सलाम वालेकुम जी, मां है नजमा काविश। अॼु वरी हिकु अहम मौज़ू खे खणी वीडियो ठाहे रही आहियां। मां हमेशह जॾहिं बि वीडियो ठाही आहे कंहिंजे हक़ में या कंहिं अदाकारा जे हक़ में या कंहिं फ़नकारा जे हक़ में या कंहिं आम इंसान जे हक़ में, छो जो अदाकारा हुजण सां गॾु गॾु पहिरीं मां हिकिड़ी आम इंसान आहियां ऐं मूं सोचियो त आम इंसान हुजण जो मूंखे फ़र्ज़ु ज़रूरु निभाइणु घुरिजे। सो अॼु मां ॻाल्हाईंदसि रतो देरे जी ज़ैनब ज़ंगेजी जे बारे में। कुझु ॾींहंनि खां उनजी वीडियो वायरल थी रही आहे फेसबुक ते, शेयर कयो पिया सभु। मां बि ॾिठी उनजी वीडियो। त मां हुयमि कोन पाकिस्तान में, पर जॾहिं 2 ॾींहंनि खां मां आई आहियां त मूं सोचियो त जे अॼु न ॻाल्हायमि त शायदि पोइ मुंहिंजो इंसान हुजण जो को हक़ न आहे मूंखे। त मां सवाल कंदसि उन्हनि खां जिन्हनि हुन वीचारी सुलझणी मासूम ग़रीब छोकिरीअ खे एॾो वॾो नुक़सानु ॾेई छॾियो। छा मिलियो तव्हांखे? छा ॾोह हुयो हुनजो? इहो ई त हू सिर्फ़ु एजुकेशन हासिलु करणु थी चाहे, पंहिंजे भाइरनि भेणनि खे एजुकेशन ॾियणु थी चाहे, अॻियां वधणु थी चाहे, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे बलबूते सां। हुन ग़रीब छोकिरी तव्हांजो छा बिगाड़ियो हुयो? तव्हां कंहिंखे कुझु ॾेई त नथा सघो, पर घटि में घटि कंहिंखां खसणु बि माना सुठी ॻाल्हि न आहे। ऐं उन ग़रीब जी दिलि मां कहिड़ी आह निकिरी हूंदी, तव्हां सम्झी सघो था त उहा आह तव्हांखे किथे पुॼाईंदी? कहिड़ा मर्द आहियो तव्हां? माना मर्दनि सां तव्हां पुॼो त पोइ सम्झ में बि अचे ॻाल्हि। हिकिड़ी ग़रीब न्याणीअ सां एॾो ज़ुल्म कयो अथव, तव्हांखे हैफ़ अचे? तव्हांखे शर्म अचणु घुरिजे। मर्द सां पुॼो न, की न्याणी सां छा था हिसाबु कयो? एतिरी जेलिसी, एतिरो साड़। इहो ई सोचंदा हूंदव त सुभाणे पढ़ी लिखी असांजे अॻियां बीह रहंदी। पोइ त तव्हांखे इहो जेको चवंदा न दोगलो मुंहुं खणी ऐं उहा चवण जी ज़रूरत बि न आहे त औरतुनि खे पढ़ायो, न्याणी खे पढ़ायो। हिकिड़ी न्याणी पढ़ण सां पूरो ख़ानदान संवरजी वेंदो आहे। तव्हां त उन्हनि न्याणियुनि खे पढ़ण ई नथा ॾियो त पोइ कीअं ख़ानदान खे संवारींदियूं उहे? अगरि का छोकिरी कंहिं ग़लति राह ते हली थी वञे त हुनखे बि जीअण कोन था ॾियो। मजबूरीअ में वीचारियूं छोकिरियूं अलाए छा छा थियूं कनि पियूं। हेड़ी आहे माना हुनखे बदकिरदार चई था छॾियो। अगरि हीअ छोकिरी वीचारी अगरि महिनत करे अॻियां थी वधणु चाहे त तव्हांखां त उहो बि बर्दाश्त नथो थिए। पोइ आख़िर तव्हां न्याणियुनि खे जीअण कीअं ॾींदव? अहिड़े हाल में जीअंदियूं छोकिरियूं असांजे सिंध जूं। दुनिया अलाए किथां खां किथे पहुची वई आहे ऐं असांजी न्याणियुनि जे पोयां तव्हां अञा ताईं कढ लॻा पिया आहियो। कुझु शर्म करियो। मूंखे त लफ़्ज़ नथा अचनि त मां यकीन कयो त मां अहिड़नि माण्हुनि खे चवां जेके अहिड़ियूं हरकतूं था कनि। सो एनीवे उन्हनि खे त अलाह पुॼंदो, छो त हिकिड़ी ग़रीब जी आह खणी मां बि ॾिसंदसि त उन्हनि जो छा थींदो। सो एनीवे मां सिर्फ़ु इहो अर्ज़ु करणु थी चाहियां वस वारनि खे, छो त गवर्नमेंट त हींअर असांजी टुटी पई आहे जेसि ताईं इलेक्शन नथा थियनि। न त मां उन्हनि खे बि जेके वस वारा आहिनि, बराए महिरबानी हुन वीचारी न्याणी जो जेतिरो नुक़सानु थियो आहे उन वीचारी जो नुक़सानु पूरो करे ॾियो। कीअं उहा वीचारी अॻिते सर्वाइव करे सघंदी? कीअं हू पढ़ंदी या पंहिंजे भेण भाइनि खे पढ़ाईंदी? कंहिंजे अॻियां हथ त नथी टंगे न उहा। घटि में घटि उनजी मदद त करे सघो था। माना इहो बि जेको आहे माण्हुनि खां बर्दाश्त न आहे। माण्हू चवंदा रुॻो पिननि माण्हू हुई। अगरि हू पंहिंजी महिनत सां अॻियां वधणु पई चाहे त इहो बर्दाश्त नथो थिए। सो बराए महिरबानी उनजी मदद कयो जेको उन नुक़सानु थियो आहे। मां सिंध गवर्नमेंट खे जेके वस वारा आहिनि एॾा पंहिंजा बैंक बैलेंस भरिया अथव, अलाए छा छा ठाहे विया आहियो। अगरि कंहिं ग़रीब जी मदद कंदव जेको उनजो नुक़सानु थियो आहे उहो, त कुझु खुटी न पवंदो तव्हांजो। महिरबानी।